सिंध हाई कोर्ट तरफ़ां 50,000 खां वधीक मफ़रूर जवाबदारनि जा सुञाणप कार्ड ऐं बैंक अकाउंट ब्लॉक करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में बल्दिया साने केस में हमाद सिद्दीकी ऐं ॿियनि रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तार न थियण बाबति ॿुधणी। IG सिंध सूबे मां रूपोश जवाबदारनि बाबति रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। IG सिंध पारां पेश कयल रिपोर्ट में चयो पियो आहे त सॼे सूबे मां 50,058 जवाबदार रूपोश आहिनि। रुगो लाड़कानी डिवीज़न में रूपोश जवाबदारनि जो अंग 23,000 खां वधीक आहे। जस्टिस KK आका चयो त रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण बि संजीदा ॾोह आहे। रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करण अवां जी ज़िम्मेवारी आहे। हू ॿिए IG जो इंतज़ार न कंदा। मफ़रूर जवाबदारनि जो मसइलो रुगो सिंध न पर समूरे मुल्क जो आहे। ॾिठो वेंदो त एॾे वॾे अंग में मफ़रूर जवाबदार आख़िर छो आहिनि। मफ़रूर जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी कोशिश कई वेंदी। सकरंड वाक़े जी जांच बाबति कमेटी कमु करे रही आहे। IG सिंध रिफ़त मुख़्तार। सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद हणे बाबति केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। धुरिन खे ईंदड़ ॿुधणी ते केस बाबति हक़ीक़तूं पेश करण जी हिदायत। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास थी रहियो आहे। इजलास में मुल्क में अमन अमान, मुआशी ऐं इक़्तिसादी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। मुल्क अंदरि थियल ताज़ी दहशतगर्दी ते गौर वीचार कयो वेंदो ऐं अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाइण लाइ अहम फ़ैसिला पिणु कया वेंदा। निगरान वज़ीर आज़म पंहिंजे परॾेही दौरनि बाबति बि काबीना खे एतमाद में वठंदो। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस में गिरफ़्तार। 3 मददगार 12 अक्टूबर ताईं जेल हवाले। सखल जी दहशतगर्दी तोड़ अदालत तरफ़ां ईंदड़ ॿुधणी ते रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। शाहपुर चाकर में ज़मीनी तकरार तां नौजवान बेदर्दी सां क़त्ल ॻोठ मोरियो। संजराणी में हथियारबंदन बशीर बारेजो खे क़त्ल करे छॾियो। बनियाकिल में कचे में मुबैना पुलिस मुक़ाबिलो हिक ॾोहारी मारिजी वियो। SSP सखर इल्फाज़ समेत जो चवणु आहे त मारिजी वियल सामा सुखाणी 6 पुलिस एहलकारनि जी शहादत में मुलविस हो। मथस सिंध ऐं पंजाब जे केतिरनि थाणनि ते केस दाख़िल थियल आहिनि। जाती तालके अस्पताल जे अमले जी लापरवाही सबबि फोतियल नींगरी जे वारसनि जो ॿिए ॾिहाड़े बि एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त अस्पताल जे अमले जी लापरवाही सबबि संदन न्याणी तड़पी तड़पी दमधड़ीअ हवाले कयो। लापरवाही में मुलविस अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कोट गुलाम मोहम्मद में नौजवान नारीअ खे अगवा करण खां पोइ इज्तिमाही लॼा लुट करण जो केस दाख़िल। निगरी जे वालिद जी फ़रियाद ते दाख़िल थियल केस में 4 सुञातल ऐं 3 अणसुञातल जवाबदार नामज़द। पुलिस केस में नामज़द कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी। घारे में विंड पावर कंपनी जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं मोहाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त विंड पावर कंपनी समुंड तरफ़ वेंदड़ रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। रस्ता खोलण ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। पाकिस्तानी फिल्मुनि ऐं ड्रामनि जी वर्सटाइल अदाकारा माहिरा ख़ान ॿियो भेरो शादी जे बंधण में ॿधिजी वई। माहिरा ख़ान पुराणे दोस्त सलीम करीम सां परिणो करे छॾियो। ऐं पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप जे ॿिए वार्म अप मैच में सुभाणे ऑस्ट्रेलिया सां मुक़ाबिलो कंदो। क़ौमी क्रिकेट टीम तरफ़ां नाकामियुनि जो सिलसिलो ख़त्म करण लाइ भरपूर नेट प्रैक्टिस।